नमस्कार, जय झूलेलाल दोस्तों। मां गीत माखीजा तव्हांजे लाइ खणी आई आहियां नीट जी तयारी जे हिसाब सां सिंधी ग्रामर जो कोर्स। मां तव्हांखे पिछले वीडियो में रीट जो सिलेबस ॿुधायो हो। उमेदु आहे तव्हां ॾिठो हूंदो हुनखे। हाणे पाण पहिरियों टॉपिक ग्रामर में खयो आहे इस्म या संज्ञा। इस्म ऐं हुन जा क़िस्म पहिरीं पाण पढ़ंदासीं। इस्म छा आहे? कंहिं माण्हू, कंहिं साह वारे जाइ, शइ, वक़्तु, कमु, ख़ासियत या हालात जे नाले खे इस्म चइबो आहे। कंहिं बि माण्हूअ जे नाले या शइ जे नाले या जेको साह वठी सघंदो आहे, यानी सजीव, वक़्तु, कमु, ख़ासियत या कंहिंजी बि जेको विशेषता या हालात जे नाले खे इस्म चइबो आहे। जीअं त मोहन, राम, जूली, नूरी, जामन, इहे कंहिंजा नाला आहिनि माण्हू जा। शींहं, घोड़ो, हाथी, मोर, पखी, इहे कंहिंजा नाला आहिनि साह वारा माण्हू, जेके बि माण्हू कोन आहिनि लेकिन केरु आहिनि, सजीव आहिनि। जयपुर, अजमेर, पटना, कराची, शहर जा नाला आहिनि। हवा महल, दरगाह, ताजमहल, इहे जाइ जा नाला आहिनि। सावक, सचाई, वफ़ादारी, ईमानदारी, इहे ख़ासियत आहिनि। लिखणु, पढ़णु, डोड़णु, अचणु, इहे छा आहिनि? कम आहिनि। ॿाराणो, जुवानी, ॿुढापो, इहे छा आहिनि? हालात मतिलबु अवस्थाऊं। ॾींहुं, महीनो, साल, इहे छा आहे? वक़्तु। इस्म जा 6 क़िस्म थींदा आहिनि। इस्म जा घणा क़िस्म थींदा आहिनि? 6। परीक्षा में या एग्ज़ाम में हिन तरीक़े जो कुझु क्वेश्चन पुछी सघनि था कि भई इस्म जा घणा क़िस्म या प्रकार थींदा आहिनि। पहिरियों आहे इस्म आम, ॿिए नंबर ते इस्म ख़ासि, टे ते इस्म जाती, चौथों नंबर ते इस्म जिन्स, इस्म मजमू या जमू, 5 नंबर ते, 6 नंबर ते इस्म तसगीर। हाणे सभिनि खां पहिरीं पाण पढ़ंदासीं पहिरें नंबर ते इस्म आम, कॉमन नाउन या जातिवाचक संज्ञा। उहो नालो जो साॻिए क़िस्म जे सभिनी जानदार, मतिलबु हुन क़िस्म जे सभिनी जानदार जे सजीव या बेजान, जेको निर्जीव शयूं लाइ हिकु जहिड़ो हुजे या हुन मां हर हिकु सां लॻे, तंहिं खे इस्म आम चइबो आहे। उहो नालो जो साॻिए क़िस्म जे सभिनी जानदार या बेजान शयुनि लाइ हिकु जहिड़ो हुजे या उन मां हर हिकु सां लॻे, तंहिं खे इस्म आम चइबो आहे। जीअं त माण्हू घुमणु वियो। माण्हू छा आहे? जातिवाचक संज्ञा। शींहं शिकार कंदो आहे। शींहं शिकार कंदो मतिलबु शींहं कहिड़ो बि शइ, दुनिया में किथे बि शींहं हुजे उहो शिकार ज़रूरु कंदो। हिकु पूरी सॼी जाति, इहो शींहं शब्द या लफ़्ज़ सॼी जाति खे संबोधित थो करे। अॻियां आहे हुन वटि हिकु सुठी वाच आहे। हुन वटि छा? हिकु सुठी वाच घड़ी आहे। बाग़ में घुमणु सिहत लाइ सुठो आहे। बाग़ में कहिड़े बि बाग़ में, जातिवाचक संज्ञा। रस्तो विकिरो आहे। राम वटि शानदार कुतो आहे। हिननि में वाच, बाग़, रस्तो, कुतो, इहे छा आहिनि? जातिवाचक संज्ञा या इस्म आम जा मिसाल आहिनि। ॿिए नंबर ते इस्म ख़ासि, प्रॉपर नाउन, व्यक्तिवाचक संज्ञा। जॾहिं कंहिं इस्म आम ते को ख़ासि नालो थो रखिजे, जातिवाचक संज्ञा ते कोई ख़ासि नालो थो रखिजे, तॾहिं इन में उनखे
इस्म ख़ासि चइबो आहे। मिसाल इस्म आम, हिकु पासे इस्म आम ॾिनल आहे, इस्म ख़ासि हिकु पासे इस्म ख़ासि लिखियलु आहे। जीअं शहर जो नालो, शहर को बि हुजे त शहर छा आहे जातिवाचक संज्ञा, लेकिन शहर जो नालो अगरि हुजे त उहो थींदो जयपुर, मतिलबु इस्म ख़ासि। त शहर जयपुर, जाइ दरगाह इस्म ख़ासि, गुल त गुलाब, बाग रामनिवास बाग, हीरो कोहिनूर, छोकिरी वैशाली, छोकिरो शुभम, नदी गंगा, जबल माउंट आबू। इहे छो ॾिनल आहिनि ताकी तव्हांखे सम्झ में फ़र्क़ु तव्हांखे सम्झ अचे, ताकी तव्हां सम्झी सघो कि भई इस्म जाति या इस्म आम कंहिंखे चइबो ऐं इस्म ख़ासि कंहिंखे चइबो। ऐं जयपुर जी जॻह ॿियो बि नालो अची सघे थो, दरगाह जी जॻह ॿी जॻह बि अची सघे थी। त तव्हां उनखे ईअं सम्झिजो कि जॻह जीअं पाण जातिवाचक या इस्म आम में जॻह जो नालो न थी करे सिर्फ़ु जीअं चवंदा आहियूं कि शहर या कोई बि बाग थी वियो, ठीकु आहे न, त हुन जॻह पर्टिकुलर हुनजो नालो ॾिनो हूंदो कि भई इहो फलाणो बाग या फलाणी जॻह ईअं, त उहो छा थींदा इस्म ख़ासि थी वेंदा। इस्म जाति एब्स्ट्रैक्ट नाउन भाववाचक संज्ञा, उहो नालो जो कंहिं माण्हू या शइ वग़ैरह जी जाति, ख़ासियत, हालत या कम ते रखियलु हुजे। उहो नालो जो कंहिं माण्हू या शइ वग़ैरह जी जाति, ख़ासियत, हालात या कम ते रखियलु हुजे, जंहिंखे रुॻो महसूसु करे सघिजे, तंहिंखे इस्म जाति चइबो आहे। जीअं त होशियारी मोगई, मतिलबु इहे छा आहे कंहिं बि माण्हूअ जी ख़ासियत आहे। जुवानी ॿुढापो, जीअं पाण मथे पढ़ियोसीं छा ॾिसणो आहे पाण खे ख़ासियत जी जाति या हालात, ठीकु आहे। खिल नाच, इहे छा आहिनि खिलणु नचणु, इहे छा आहिनि कमु, ठीकु आहे। ॿिया मिसाल आहिनि नंढपण, सचाई, कूड़, चरियाई, यारी, बंदगी, ताज़गी, सावक, पूजा, सुंदरता, जुदाई आदि आहिनि। इहे आहिनि भाववाचक, जंहिंमां पाण खे भाव सम्झ में अचे। अॻियां आहे इस्म जींस, द्रव्यवाचक संज्ञा, अहिड़े क़िस्म जूं शयूं जिन मां निरालियूं सूरतनि जूं शयूं ठही सघनि थियूं, तिन खे इस्म जींस सॾिबो आहे। जीअं त मतिलबु द्रव्यवाचक संज्ञा जंहिंमां निरालियूं सूरतनि जूं अलॻि अलॻि तरीक़े जी शयूं ठही सघनि थियूं, ठीकु आहे। जीअं चांवर आहे, चांवर मां घणेई शयूं ठही थियूं, मुरमुरा ठहींदा आहिनि, पोहा ठहींदा आहिनि। कणिक आहे, कणिक मां पाण कुझु बि ठाहे सघूं था, पाण अटो ठहे थो, दलियो ठहे थो, खीर, ऊन, कपह, सोन, चांदी, लोह, काठ, रेशम ऐं पाणी वग़ैरह, मतिलबु इन्हनि जो पाण रूप परिवर्तित करे सघूं था, ठीकु आहे न। इस्म मजमू या इस्म जमू, कलेक्टिव नाउन समुदायवाचक संज्ञा। मजमू लफ़्ज़ जमूअ मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे घणा, जंहिंजी माना छा आहे घणा। इहो इस्म जंहिं मां केतिरियुनि साॻियुनि शयुनि जे मेड़ जो मतिलबु निकिरे, तंहिंखे इस्म मजमू करे चवंदा आहिनि। जीअं त मतिलबु समूहवाचक संज्ञा आहे कि ॾाढी सारियूं शयूं मिली करे हुननि शयुनि लाइ हिकु शब्द प्रयोग में कंदा आहिनि। जीअं धण जानवरनि जे मेड़ खे चवंदा आहिनि, लश्कर सिपाहियुनि जो मेड़, मेलो माण्हुनि जो मेड़, क्लास शागिर्दनि जो मेड़, कुटुंब भातियुनि जो मेड़, लाइब्रेरी किताबुनि जो मेड़। सम्झी विया तव्हां? कंहिं बि शयुनि जे मेड़ खे छा चवंदा आहिनि, मजमू या इस्म जमू।
इस्म तस्गीर अल्पार्थक संज्ञा। तस्गीर जी माना आहे नंढड़ो। छा आहे? नंढड़ो। कंहिं बि शइ जे नंढे रूप या सूरत खे इस्म तस्गीर चइजे थो। जीअं त संदुल संदली, किताब किताबिड़ी, खट खटोलो, देग देगिड़ी, ॿार ॿारड़ो, लोटो लोटी, दबलो दबली, पुट पुटड़ो, गिलास गिलासड़ी। हिते इस्म जा प्रकार पूरा थिया। इस्म जे बारे में पाण पढ़ियोसीं। मां मुंहिंजी सवली तरह बिल्कुलु कोशिशि कई आहे कि तव्हांखे मां सम्झाए सघां। वरी बि तव्हांखे कोई कंफ्यूजन हुजे त तव्हां प्लीज़ ॿुधाइजो मूंखे। अॻियां पाण वीडियो में थोरी प्रैक्टिस कंदासीं। इस्म जे प्रकारनि जेके बि पाण पढ़िया आहिनि उनजी प्रैक्टिस कंदासीं। अगरि तव्हांखे इहो वीडियो पसंदि आयो हुजे त प्लीज़ लाइक करो, सब्सक्राइब करो ऐं शेयर कयो। तव्हांजे ॿियनि फ्रेंड्स खे, भाउरनि ऐं भेनरुनि खे ॿुधायो। थैंक यू। जय झूलेलाल।